अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम। आपकी ईद कैसे गुजर रही है और हमारे कैसे गुजर रही है, तो आओ हम आपको दिखाते हैं। चले चलो चलो। ये पांजो भागा ही रह पाया रागा उत सिंधी जागते ॼणो जवाब अजरक टोपी पाए पंहिंजी क़ौम खे उजागर कर। वर्ल्ड वाइड फेमस पंहिंजे क़ौम जी सकाफ़त कर। सिंध में आसूं मुंहिंजी सिंध पूरी सोन, तू घुम चारई सूबा वठी बैंक खां लोन। हुस्न त खोड़ पियो आहे दुनिया में अञा, पर सिंध जहिड़ी ॻाल्हि नाहे, न मां नथो मञा साईं। तो ते 12 जाना खेल तम 18 जाना बीट ते ओ ज़हर जानी लव्स मुझा ज़हर जानी फेल मुझे अॻियां सभई फेल सिंधी रैप जो तो फेल सोनो लगे मुखे अली वारो। सिंध मुझी सोन जाते काथे बनी बारो, सिंध मुझी सजो मुल्क थी हलाए, पर गर्मी हिते बाए तुंहिंजो यार आए हाय जानी भंग जे नशे में मोलाई विझ न कफे में। हाँ ये गुजरे जवानी पंजी ही जोबन में, जेके नी गुजरा यारन सारो बन में। उसूल सख्त दिल जा नरम आहियूं, कम वक्त बस लहजे जा गरम आहियूं। जे ॾिसी करे सड़े थी त हली पओ, अमा अहड़ा मोहांडरा तो ॼणिया छो। बाक़ी सिंधी हूं पंजन ते नाज़ घणो, उथू सत वगे छो जो मोहल्ले में आवाज़ घणो। ख्वाब वॾो वॾा ज़िंदगी जा रास्ता आहिनि, सिंधी जाते काथे तॾहिं वॾा पंहिंजा वास्ता आहिनि। ताक़तवर नाश्ता आहिनि तॾहिं असीं साल जहिड़ा भलियल फास्ट फूड ते आ तॾहिं तुंहिंजा हाल अहिड़ा। न केर हवाल करे साम्हूं मूंसां फ़ौज थी, ॻोठाणो ॿार मां पर वॾी मुंहिंजी सोच थी। वॾी दिल रखी घुमा मां बि टोर में, वञी ॾिस पंहिंजो नालो अथी शहर में।